अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सज्जाद। सभ खां पहिरीं अहम ख़बर ते नज़र विझंदासीं। सिंध जे 14 ज़िलनि में थियल बल्दियाती चूंडुनि जे पहिरें मरहले में पीपल्स पार्टी मैदान मारे वरितो। GDA ऐं PTI समेत ॿियनि पार्टियुनि खे अवाम ख़ासि मोट न ॾिनी। मकानी चूंडुनि जे गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजनि मूजिबि पीपल्स पार्टी मैदान मारे वई। म्यूनिसिपल कमेटी जे जनरल मेंबर्स वारनि कुल 354 मां 240 सीटुनि मां PP 186 ऐं GDA 17 सीटूं खटियूं। 16 सीटुनि ते आज़ाद उम्मीदवार कामयाब थी विया आहिनि, जॾहिं त PTI 13 सीटूं खटे सघी। टाउन कमेटी जी जनरल मेंबरनि वारनि कुल 694 मां 507 सीटुनि जा नतीजा अची विया। पीपल्स पार्टी 384 सीटूं ॿुहारे वई। GDA 52 सीटूं खटियूं। 46 सीटुनि ते आज़ाद उम्मीदवार कामयाब थिया आहिनि। PTI खे 9 सीटूं मिलियूं।